आऊं कम जेको सिखियसि बाबा खां सिखियसि त 1997 खां हिते कमु अचणु शुरू कयो दुकान ते। पहिरीं बाबा 35 साल 40 साल कमु कयो त पोइ मूंखे बि शौक़ु लॻो कमु मुंहिंजो सुठो आहे बहितरु आहे सिखी वञा त बहितरु आहे त अॻिते हली हिन जो दौरु सुठो थी वेंदो हलियो। पर जेतिरी मुंहिंजी सोच हुई उहो न थियो छो जो आहिस्ता आहिस्ता घड़ी जो शौक़ु माण्हुनि खां घटि थींदो वियो। रफ्ता रफ्ता मेरी हस्ती का सबंध पहले जा फिर जाने जा पहले जा फिर जाने जा फिर जाने जाना हो गए रफ्ता पप्पू नाले सां मशहूरु आहियां। असल नालो मुंहिंजो गुलहसन आहे जेको सामाज शहर में घड़ी जो कमु कंदो आहियां। पहले जा फिर जाने जा पहले जा फिर जाने जा फिर जाने जाना हो गए रफ्ता रफ्ता। मां कमु सिखिया वरिती घड़ियुनि जी तक़रीबन 30 साल थी विया आहिनि मूंखे कमु करे 30 खां 35 साल जंहिंमें मूं राडो बि ठाहियूं आहिनि ऑटोमेटिक सीको 5 बि ठाहियूं आहिनि ऐं रोलेक्स बि ठाहियूं आहिनि। दिन ब दिन बढ़ती गई दिन ब दिन बढ़ती गई इस हुस्न की राना दिन ब दिन बढ़ती गई दिन ब दिन बढ़ती गई। जेको टाइम ॾिसणु जे लाइ हाणे पाइनि था त शादी जे हिसाब सां पाइनि था या केॾा घुमण जे हिसाब सां पाइनि था। घड़ी जो कमु जाम घटि थी वियो आहे। हाणे इहो ई आउं सोचां पियो अॻिते हली घड़ी जो कमु बिल्कुलु ख़तमु थी वेंदो छो जो टच मोबाइल जो दौरु अची वियो हुन खां पोइ हर शइ वई हली। बिल्कुल बदाना हो गए रफ्ता रफ्ता रो मेरी हस्ती का सबंध पहले जाओ फिर जाने जा फिर जाने जाना हो गए रफ्ता रफ्ता रो मेरी हस्ती का सबंध हो गए।